अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अन्फुसहुम जाऊक फस्तग़फ़रुल्लाह वस्तग़फ़र लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना
व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम मशाइख उज़ाम, व मोहतरमीन व मुकर्रमीन उलमाए किराम व दीगर सामईन, बरादरान इस्लाम, अजीजो दोस्तों मुसलमान भाईरो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। अवा प्यारी जमात जे आडो अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालहू जे पाक कलाम कुरान मजीद जी हिक आयत सगोरी मौजूअ जे सिलसिले में तिलावत कई अथम, जंहिंजे बारे में तव्हांजे ख़िदमत में चंद गुज़ारिशूं मूंखे अर्ज़ करणियूं आहिनि। दुआ कजो रब करीम जल जलालहू अमन वालहू शाल पंहिंजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उन खां बाद इहा बि दुआ कयो त रब्बुल आलमीन जल जलालहू अमन वालहू शाल तव्हां ई असां सभिनी ॿुधंदड़नि खे हक़ ऐं सच ॿुधी रब करीम उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा दोस्तों, जिंदगी इंसान जी ख्वाब आ, जहिड़ो कालो को ॾिहाड़ो आ। साल गुज़री वियो आ, अॻे साल हिन जगह ते लगभग साॻियुनि तारीख़ुनि ते अव्हां जे आॾो ही फ़क़ीर हाज़िर हुयो। अव्हां जे ख़िदमत में कुछ मारूज़ात अर्ज़ कया हुयम। साल गुज़रंदे देर कान थी आ, पर असां इन पूरे साल में पंहिंजो मुहासिबो कयूं त असां अल्लाह जे रज़ा जे लाइ छा कयो ऐं संदुसि प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रज़ा वास्ते छा कयोसीं। पंहिंजी असां केतिरे क़दुरु इस्लाह कई आ। अब इनखे बस करायो। असांजे मथां लाज़िम आ त असीं पाण में कुछ इनकलाब पैदा कयूं, पंहिंजे ज़िंदगीअ खे अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू जे रज़ा ख़ातिर ऐं संदुसि प्यारे हबीब करीम अलैहिस्सलाम जे तालीम मुताबिक़ हलाइण जी कोशिश कयूं। मां पहिरीं अर्ज़ कयो त ज़िंदगी इंसान जी ख्वाब आ, जंहिं भलारे बरगुज़ीदे सिंध जे नाम यारे आलिम दीन हज़रत उस्ताज़ुल उलमा अल्लामा व मौलाना साईं मोहम्मद सालिह नईमी रहमतुल्लाह ताला अलैह जो उर्स मुबारक
हिन साल भी दस्तूर मुताबिक मल्हाजी रहियो आहे। उन अल्लाह जे बाने भी सारी जिंदगी खुदा जे दीन जे खिदमत में गुजारी, पर आखिर हिन दुनिया के छॾणो पियो। पाण खे भी जहान छॾे अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात ॾे हलणो आहे। साल गुज़रण खां बाद में असां साल जे अंदर छा कयो आहे, दीन जे लाइ असां केतिरो टाइम ॾिनो आहे, पंहिंजे पेट जे लाइ असां केतिरी वक्त टाइम बचायो आहे, खुदा जे ज़ात बाबरकात के राज़ी करण जे लाइ असां छा कयो आहे, इहो ज़रा तव्हां असांखे सोचणो आहे। अॻु न सोचो थो त आइंदा सोचणो पवंदो, छाजे करे त हीअ तव्हां असांजी ज़िंदगी फना जी ज़िंदगी आहे। हिन ज़िंदगी खे छॾे अल्लाह जे ज़ात बाबरकात ॾे हलणो आहे। खुदा ताला जी ज़ात बाबरकात खे हमेशा बका। असांजी ज़िंदगी उधारी आहे, चंद ॾींहंनि जी आहे। इन चंद ॾींहंनि जे हयातीअ में कुझु तव्हां असांखे करणो आहे, लाज़मी करणो आहे। जे न कंदासूं त पोइ ॾाढा हथ हणंदासूं। मां पंहिंजे मौज़ूअ जे सिलसिले में जेका आयत करीमा तिलावत कई आहे, उन जे बारे में तव्हांखे इंशाअल्लाह ताला तफ़सील सां अर्ज़ कंदुसि। पर पहिरीं मां तव्हांजो तवज्जो सिर्फ़ इन जे करे पियो छिकायां त जीअं तव्हां असां पंहिंजे गफ़लत वारी निंड मां बेदार थी, होशियार थी, जागी सुजाग थी करे अल्लाह ताला जे तरफ़ रुजू थियूं, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे अहकामनि ते अमल कयूं, प्यारे महबूब पाक अलैहिस्सलाम जे दसल तरीक़े जे मथां हलूं त असांजी दुनिया बि भली आहे त आख़िरत बि मोचारी थी पवंदी। क़ुरान शरीफ़ जी तिलावत कयल आहे सगोरी, उन जो तर्जुमो ऐं हुन जो मफ़हूम ऐं उन सां मुतालिक़ मसाइल आउं तव्हां जे आॾो ॿुधाइण जी कोशिश कंदुसि। रब करीम जल जलालहू अमन वालू पंहिंजे हबीब जे सदके तौफ़ीक़ अता फरमाईंदो। तव्हां सभिनी खे अर्ज़ आहे, गुज़ारिश आहे, मोहब्बत, ज़ौक़, शौक़ ऐं प्यार सां मुंहिंजे प्यारे हबीब करीम अलैहिस्सलाम जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां वरी सलात पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो, वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूलु लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू पांजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात के बतौर इशारतुन नस मुखातब थी कर इरशाद तो फरमाए, वलौ अन्नहुम, ऐ मुझा प्यारा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं इहे तुंहिंजा उम्मती असांजे लाइ अल्लाह ताला जी ज़ात पंहिंजे महबूब खे थो फरमाए त जेकॾहिं इहे केर चयो अब्बास सां ॾाढे चयो केर रही असीं जेके सोने नबी पाक जा उम्मती आहियूं। रब ताला फरमाए तो वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम, ऐ प्यारा हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं इहे तुंहिंजा उम्मती गुनाहनि जे करे पंहिंजे जाननि जे मथां ज़ुल्म करे विझनि। कीअं ज़ुल्म कनि? असां गुनाह कंदा आहियूं, गुनाह जे करे उन गुनाह जो असल असर जेको आहे
उन गुनाहगार जे मथां पवंदो आहे, ॿिए जे मथां कोन पवंदो। जेको गुनाह कंदो उन गुनाह जो असर गुनाहगार ते पवंदो, हिन दुनिया में भी त आखिरत में भी। सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जी प्यारी हदीस आहे। खुदा जो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जॾहिं इंसान गुनाह कंदो आहे त गुनाह करण वारे टाइम ते हुन जे दिल जे मथां हिकिड़ो कारो दाग, कारो टिको ठही पवंदो आहे। वरी ॿियो गुनाह कंदो आहे त उन सां गॾिजी वरी ॿियो टिको ठहंदो आहे। टियों गुनाह कंदो आहे त टियों टिको ई गुनाह जे जगह ते हुन दाग ठही पवंदो आहे। वरी चौथो दाग, पंजो दाग, छहों दाग, अहिड़े तरीक़े सां गुनाह कंदो वेंदो, दाग ठहंदा वेंदा। अल्लाह जो हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था उहे दाग ज़ाहिर में तमामु नंढड़ा हूंदा आहिनि, पर पाण सां मिलंदा मिलंदा इन हद ते पहुचंदा आहिनि जो इंसान जी समूरी दिल कटजी कारी बणिजी वेंदी आहे, सफ़ा ख़त्म थी वेंदी आहे। जहिड़ो दांगीअ जो तरो कारी थी वेंदी आहे, का शइ उन में सफ़ेदी जी ऐं नूर जी कान हूंदी आहे। पोइ जॾहिं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो वावो थो फरमाए त एतिरे हद ते हुन जी दिल कारी थी वेंदी आहे, उन कारे थियण खां बाद में उन शख़्स खे न क़ुरान असर कंदो आहे, न हदीस असर कंदी आहे, न नसीहत असर कंदी आहे, न चङाई असर कंदी आहे। हुन जे दिल मां हया हलियो वेंदो आहे, हुन जे दिल मां रहम हलियो वेंदो आहे, हुन जे दिल मां ख़ुदा जो ख़ौफ़ हलियो वेंदो आहे, हुन जे दिल मां गैरत हली वेंदी आहे। का शइ हुन वटि कान ईंदी आहे, हो शैतान जे मुकमिल चंबे में अची वेंदो आहे। जे उठ खे हेॾो वॾो जानवर आहे, नाकेली में मुहार विझी नंढड़ो ॿार घुमाईंदो रहंदो आहे, खेॾाईंदो रहंदो आहे, उठ इनकार कोन कंदो आहे। उहो ताक़तवर इंसान कारी दिल थियण खां बाद में शैतान जे मुकमिल चंबे में अची वेंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में फरमायो इन्न शैतान लिल इंसान अदुव्वुम मुबीन। बेशक शैतान इंसान जो पधरो दुश्मन आहे, खुल्लम खुल्ला दुश्मन आहे। इंसान खे तमाम गुमराह करण में हर तरह जा हरबा हलाईंदो आहे। तमा जे इंसान खे गुमराह करे अल्लाह खां हुन खे नाराज़ कराया, रसूलुल्लाह जी ज़ात हुन जे मथां ॾमराया, दीन खां हुन खे पुठीरो करे नऊज़ बिल्लाह जहन्नम जे तरे में पहुचाया वसो कंदो आहे। नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था कारे कल्ब थियण खां बाद में शैतान हुन जे मथां सवार हूंदो आहे। ये न इशारो अख जो कहे जे भॻो अचे, पोइ शैतान रुगो अख जो इशारो कंदो आहे, भॻा वेंदा आहियूं। गुनाह वारे पासे, गफ़लत वारे पासे, बेदीनी वारे पासे, बेहयाई वारे पासे, बेगैरती वारे पासे रोड़ पिया वेंदासीं। बाक़ी इस्लाम, दीन, कुरान, हदीस, नमाज, मस्जिद, दीनदारी, सुन्नत नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरफ़ तप पियो चढ़ंदो, बरो पियो चढ़ंदो। जहिड़ो इंसान खे जेल में विधो वञे पंहिंजे मथां वॾी मुसीबत सां भाईंदो, इहो इन्ही जे करे भाईंदो जो हुन जे क़ल्ब जे अंदरि गैरत रही कान्हे। सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहि मजमईन अर्ज़ था कनि या रसूल अल्लाह, सभई तो या रसूल अल्लाह, बुलंद आवाज़ सां चओ या रसूल अल्लाह। सहाबा किराम अर्ज़ था कनि या रसूल अल्लाह, पोइ इन क़ल्ब खे कीअं सफ़ा कजे जेको कटजी कारो थी वियो, ख़राब थी वियो, हुन जे अंदर का गैरत कान रही, हया कोन रहियो, ख़ुदा जो ख़ौफ न रहियो, क़ुरान पाक जो ते असर नथो करे पियो। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था उन कटल क़ल्ब खे साफ़ करण जो पहिरो पहिरो ज़रियो आहे तौबा करणु। इंसान तौबा ताइब थे,
अल्लाह सही खां कयल गुनाहनि जी माफ़ी वठे, रब करीम जी ज़ात बाबरकात खे राज़ी करण जी कोशिश करे, जेके हुन में बुरायूं हुयूं उन बुराइनि खे तर्क करे नेकी जी कोशिश करे, नेकी वारे पासे माइल थिए। छाजे करे त इंसान जॾहिं गुनाह कंदो आहे त कटजी कल्ब कारो थी वेंदो आहे, पर जंहिं वक़्त में तौबा कंदो आहे त हुन जा गुनाह ईअं बख़्शिजी वेंदा ॼण त गुनाह कयो ई कोन्हे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइन था, अत्ताइब मिन ज़म्बि कमन ला ज़म्ब लहू। गुनाह का तौबा करण वारो ईअं त गुनाह का पाप थींदो आहे, ईअं त गुनाह का धोपी वेंदो आहे, ईअं त गुनाह का परे थी वेंदो आहे। कमन ला ज़म्ब लहू, ॼण त हिन जो गुनाह हुयो ई कोन। शर्त आहे त तौबा करे। तौबा यो ताब यतूब मां वरतला, अतौबत ताब यतूब। तौबा कये आहे कहिड़ी भला, असां चवंदा आहियूं कननि में हथ विझी अदा तौबा तौबा, या नक ते हथ रखंदा आहियूं तौबा तौबा, इहा तौबा न आहे। इहो तुंहिंजी ज़ुबानी चवणा तौबा तौबा पियो करी ज़बान सां। इस्लामी नुक्ते निगाह खां तौबा जो मफ़हूम इहो आहे, ताब यतूब अतौबत। इंसान जॾहिं गुनाह कंदो आहे, पंहिंजे ऐबनि में मुब्तला हूंदो आहे, तौबा जो मक़सद इहो आहे त उन गुनाह खे क़तई तरह छॾे ॾे ऐं वरी उन गुनाह जे तरफ़ कॾहिं इरादो ई न करे। ईअं न थिए जो गुनाह करे तौबा करे वल नवी समी वरी सागा गुनाह शुरू लॻो पियो आहे। न, अज़म हुजेसि, इरादो हुजेसि। हा ख़ता सां ग़लती सां अगरि इंसान खां वरी ॿीहर गुनाह थी पियो, उहा ॿी ॻाल्हि आहे, रब करीम ॿीहर बि तौबा क़बूल फरमाईंदो आहे। पर तौबा जे टाइम ते इरादतन इहो यकीनी इरादो हुजे त आउं हिन गुनाह खे हमेशह जे लाइ छॾियां थो ऐं ही गुनाह वरी न कंदुसि ऐं हिन गुनाह ॾे वरी रुजू न थींदुसि। पोइ जॾहिं अहिड़ी हैसियत में इंसान तौबा कंदो आहे त अल्लाह ताला जी ज़ात उन खे गुनाहनि खां ईअं पाक कंदो आहे ॼण माउ जे पेटां अॼु ॼाओ। ऐं तौबा करण वारे बाने खां ख़ुदा केतिरो राज़ी थींदो आहे। गुनाह ते ख़ुदा न मिरबो आहे, ज़ानीअ ते न मिरबो आहे, शराबी ते न मिरबो आहे, बेनमाज़ी ते रब न मिरबो आहे, ॾाढ़ी कूड़ण वारे ते ख़ुदा न मिरबो आहे, रसूल जे सुन्नत खे फिटे करण वारे ते न मिरबो आहे, अल्लाह जे हबीब जे दीन खे पायमाल करण वारे ते ख़ुदा नाराज़ थींदो आहे, इस्लाम जे मुखालफ़त करण वारे ते ख़ुदा नाराज़ थींदो आहे, भंगी चरसी बेदीन ते ख़ुदा नाराज़ थींदो आहे, कावड़ कंदो आहे रब साईं, गुस्से में ईंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो बानो जॾहिं उन गुनाह खे छॾे वरी तौबा कंदो आहे त राज़ी केतिरो थींदो आहे। इन जे बारे में दुरूद पढ़ त मिठड़े महबूब जी हदीस पाक ॿुधाए छॾे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो, बुखारी शरीफ जे अंदर हदीस पाक आ मुंहिंजो प्यारो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त इंसान गुनाह करे तौबा कंदो आहे त रब हुन ते हेतिरो राज़ी थींदो आहे जंहिंजो मिसाल मुंहिंजे मुस्तफ़ा ॿुधायो आहे। पाण फरमाइनि था जेकॾहिं को शख्स कंहिं बर में कंहिं बयाबान में सफ़र थो करे ऐं उन बयाबान में सफ़र कंदे हुन सां का उठ या का ॾाची साण आहे, सवारी बि उहा ई अथसि त उन जे मथां पाणी बि लॾियल आहे, उन सवारीअ जे जानवर जे मथां खाधे पीते जो सामान बि रखियल आहे ऐं ईअं सम्झो त 50 कोह जे अंदर न को पाणी आहे न का आबादी आहे। उन बर मां हू उन सवारी ते वञे थो, जंहिं सवारीअ जे मथां चढ़ियल बि आहे,
पानी भी उन जे मथां रखियल आहे, खाधे पीते जो सामान भी उन जे मथां रखियल आहे, ऐं 50 मील जे अंदरि चौरस पानी ऐं आबादी जो नालो निशान नाहे। हलंदे रस्ते में अहिड़े सफ़र में इहा ॾाची उन सामान समेत, पाणीअ समेत, खाधे पीते जे सामान समेत हिन खां छॾाए भॼी थी वञे, या उठ भॼी थो वञे। हाणे हे पंहिंजे ज़िंदगी खां हथ धोई वेही रहियो, मायूस थी वियो, पाणी बि कोन्हे, खाधो बि कोन्हे, 100 मेल में आबादी बि कान्हे, माण्हू बि नाहे, पाणीअ जो फुड़ो बि नाहे। हाणे यकीनन मरंदुसि। हाणे हो माण्हू मौत ऐं ज़िंदगीअ जे कशमकश में आहे। हाणे पंहिंजे हयाती खां बिल्कुलु मायूस आहे, इहे पियो सम्झे त मां हाणे बसि ख़तम आहियां। हिकिड़े वण जे हेठां वेही थो रहे, वण जे हेठां वेही पंहिंजे ज़िंदगी जा पोयां पसा ॻणे रहियो आहे त केतिरो जेरो आहियां। अचानक निंड खणी थी वञे, सुम्ही थो पवे, थोरी देर गुज़री आहे, अखियूं जो खणी पटे त उहो उठ या उहा ॾाची हुन सामान समेत हिन जे मथां बीठियो आहे। नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था ऐं असहाबनि खां पुछनि था त ॾियो ख़बर, हाणे इन शख़्स खे केतिरी ख़ुशी थींदी? सहाबा किराम अर्ज़ कनि, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ख़ुशीअ जी का इल्तिहा हूंदी कान का? छाजे करे त हिन पंहिंजे ज़िंदगीअ तां हथ धोई छॾिया हा, गोया हिन खे नए सिर ज़िंदगी मिली आहे, सवारीअ जो जानवर बि मिली वियो, पाणी बि मिली वियो, खाधे पीते जो सामान बि मिली वियो, तमाम बेइंतिहा ख़ुशि थींदो। अल्लाह जे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त गुनाहगार बानो जंहिं वक़्त में तौबा कंदो आहे, अल्लाह जी ज़ात बाबरकात इन सवारी मिलण वारे, जानवर मिलण वारे शख़्स खे जेतिरी ख़ुशी थी आहे, इन खां रब करीम जी ज़ात बाबरकात तौबा करण वारे बाने ते 70 दफ़ा वधीक राज़ी थींदो आहे। जेतिरी उन शख़्स खे, गुनाहगार खे अल्लाह तबारक व तआला जल जलालहु मन वालो तौफीक थो फरमाए नसीब तौबा करण जी। उन ज़ुल्म जो इज़ालो कीअं पाण बचाइनि, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में फरमायो, जाऊक मुंहिंजा हबीब, इहे पंहिंजे पाण ते ज़ुल्म करण वारा, बेनमाज़ी, ज़ानी, शराबी, चरसी, भंगी, आफीमी, सुन्नतुनि खे फिटड़ करण वारा, दीन खां पुठीरे थियण वारा, हाणे जॾहिं लॼी थी, शर्मिंदा थी, पंहिंजो मुहासिबो करे, हाणे पंहिंजे पाण खे गुनाहगार सम्झी पंहिंजा ऐब धोइण लाइ हुनखे रिथ थी पई आहे त असां पंहिंजा गुनाह माफ़ करायूं, त मां ॾस थो ॼाण, जाऊक, तो मुस्तफ़ा जे दर ते अचनि। तो वटि अचनि, जाऊक, प्यारा हबीब अवां जे दरबार में अचनि, अवां वटि हाज़िर थियनि, अवां जे दर ते अचनि। पोइ जे अवां जे दर ते ईंदा त पोइ अॻिते ख़ुदा ताला क़ुरान पाक में वज़ाहत कई आहे त पोइ छा थींदो उहो ॿुधो। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह, तव्हां असीं मुस्लमान आहियूं, अवां ई तव्हां सभु असीं क़ुरान ते ईमान आणियूं था, जो कुझु क़ुरान पाक में आहे सभु हक़ आहे। क़ुरान पाक में सच आहे या न? तव्हांजो अक़ीदो छा आहे त क़ुरान पाक मुकम्मिल आहे या खुटल आहे? को फेर फार त कोन्हेसि न। जहिड़ी सूरत में अल्लाह पंहिंजे हबीब ते नाज़िल कयो हो, उन साॻी सूरत में अॼु बि मौजूदु आहे। न ज़ेर, न ज़बर, न पेश, न मद, न हिकिड़ो अखर ज़ाया थियो आहे, जीअं आहे तीअं आहे। अल्हम्दुलिल्लाह पाण मुस्लमाननि वारे उन गिरोह में आहियूं, पाण मुस्लमाननि जी उहा जमात आहियूं जंहिंजो अक़ीदो आहे त क़ुरान कामिल आहे।
क़ुरान हिकड़ा उहे आहिनि जेके पाण खे ज़ोरी मुस्लमान सराइनि था। ज़ोरी छो थो चवां ख़बर अथव? ज़ोरी इन जे करे जो मुसलमानी वारो को बि टपड़ हुन में कोन्हे, पर ज़ोरी मुसलमान पिया सॾाइनि। हाणे ज़ोरी सॾण सां को कमु ठहंदो आहे? हिकिड़े माण्हू खे खपंदी हुई मेह, तो वियो पे पिड़ीअ मां वठण, को दग ते हमराह ॾिस काॾे थो वञे, चे मेह थो वठण वञा, चे पिड़ी 2 माइल परे आ, नाको बि भरे, लिखाई जा बि ख़र्च जा पैसा भरे, दलाली जा बि पैसा भरे, महांगी पवई पिड़ीअ जी मेह आ, मुंहिंजे घर में हल त मेह तोखे लही जा, मुंहिंजी पंहिंजी ज़ाती मेह घर वधी पई आहे। चवंदा हल बचाए विधी, घर वठी आयसि, अंदर वठी गॾा जे मथां वञी बीहारियईंसि। चवंदा हा मेह वठंदे? हन हमरा चयो अलाए पिण मुंहिंजे नज़र में को फेर आहे, अलाए वाकई गॾ हुआ, चिताए पियो ॾिसेसि ईअं करे। चई अबा हे छा मेह आहे? चए हा। चई मेह त कान्हे, त गॾ हुआ। चई न न मेह आहे। चई बाबा हिन जा कन मेह जहिड़ा कोन्हनि, मथो मेह जहिड़ो कोन्हे, मुंडी मेह जहिड़ी कान्हे, पुठी मेह जहिड़ी कान्हे, पुछो ऐं खुर मेह जहिड़ा कोन्हनि, इहा वरी मेह कीअं थी? चयो ॾिसण में गॾ हुआ पर अंदर में मेह आहे। हुन चयो अदा इहो कंहिं ॿिए खे बेवकूफ़ वञी बनाए, जेको ज़ाहिर में गॾ हुआ सो अंदर में बि गॾ हुआ। इहे कॾहिं थियो आहे त ज़ाहिर में गॾ हूं अंदर में मेह? अबा ॻाल्हायो, ॾाढे त ॻाल्हायो यार। अबा ज़ाहिर में गॾ हो त अंदर में बि ईअं न साईं, थोरो पंहिंजो विसाबड़ो लहंदा हलजो। आशिक़े रसूल छा आहियो अबा? ॾाढे 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 जेके आशिक़े रसूल हथ त मथे खणो। अल्लाह अकबर। हाफ़ साहब हाणे नारा वरी हिकिड़ो दफ़ो हाणे ड्रॉ कर, हाणे अॻिते नारो बंदि। अल्लाह अकबर। या रसूल अल्लाह, हक जार यार, या गौसे आज़म दस्तगी। नाराए चुप, इहो वरी मां थो वणाया। ठीकु आहे न साईं? हाणे नाराए चुप लॻी वियो बसि। हाणे मां तव्हां सां ॻाल्हायां, मूंखे तव्हां वर्दी ॾिजो, नारे खां चुप। अल्हम्दुलिल्लाह मां त ॾिठो त नंढा वॾा पोढ़ा पक्का सभिनि हथ खयो त असां आशिक़े रसूल आहियूं। ईअं न साईं? हथड़ा त खणो मथे, सुभान अल्लाह। इहे पंहिंजे मुंहं ते त घुमाइजो, कुझु हथ खे लॻेव थो? अदा ॻाल्हायो वेली, हथड़ा जो घुमायो, आशिक़े रसूल बि आयो, हथ घुमायो, कुझु हथ खे लॻुव? अफ़सोस जो मक़ाम आहे, अफ़सोस जो मक़ाम आहे। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, मन आरद अन सुन्नती फलैस मिन्नी, जेको मुंहिंजे उम्मत मां उम्मती सॾाइण वारो मुंहिंजे सुन्नत जो पुठीरो आहे, सो मां मुहम्मद चवां थो मुंहिंजो आहे ई कोन, ओ मुंहिंजो न आहे। ओ मुंहिंजा अदा आशिक़े रसूल सुबुह जो शेव कोन कंदो आहे, आशिक़े रसूल ॾाढ़ी कोन कूड़ींदो आहे, आशिक़े रसूल मुछूं वॾियूं कोन छॾाईंदो आहे, आशिक़े रसूल नबीअ जे सुन्नत खां पुठीरो कोन हूंदो आहे। आशिक़ त चवंदो आहे त महबूब जे ज़ात बाबरकात जी हर अदा अखियुनि ते,
नबी करीम जे ज़ात बाबरकात जे पाक तरीक़े ते आशिक हलंदो आहे। नबी पाक जी ज़ात फरमाइनि था मन अहया सुन्नती इंद फसाद उम्मती फलहू अजरु मिअतु शहीद। जेको मुंहिंजो उम्मती फसाद जे ज़माने में मां महबूब मोहम्मद करीम जी हिकड़ी पाक सुन्नत ते अमल कंदो, रब उनखे 100 शहीदनि जो सवाब ॾींदो। मां चवंदो हाँ कुझु एतिरो कयो ॾाढ़ी कूड़ वारो, ॾाढ़ी खे एतिरो न कूड़ियो, मुछुनि खे एतिरो न भींग कयो जो रात जो नंढड़ो ॿार हथ लाएव त ख़बर त पए त अबो अलाए अम्मा आहे। घटि में घटि ॿार खे ख़बर पए त अमड़ सां सुतो पियो, हाँ अलाए अबे सां सुतो पियो। नाराज़ त कोन था थियो न। अॼु मां तव्हांजे लाइ कौड़ी दवा खणी आयो आहियां, कॾहिं मिठी त कॾहिं कौड़ी। हा न सही, दवा ॾाढी कौड़ी आहे, पर इंशाअल्लाह ताला खाईंदे त मलेरिया चट, खाईंदे त इंशाअल्लाह ताला टीबी चट, इंशाअल्लाह ताला कैंसर जो मर्ज़ चट, तूं सेहतमंद थी वेंदे। अहिड़ो सेहतमंद थींदे जो वरी बीमार कोन थींदे। अल्लाह जे हबीब जो गुलाम सचो बणजी ॾेखार। महबूब जे ज़ात बाबरकात जो आशिक सनाईंदो। आशिक कॾहिं बि मुंहं ते पाकी कोन फेराईंदो आहे। रब करीम जे ज़ात बाबरकात जो कसम आहे, मुंहिंजे प्यारे महबूब अकेलो न बल्कि 1.25 लख नबियनि मां कंहिं नबीअ ॾाढ़ी कान कूड़ी, कंहिं बि वलीअ ॾाढ़ी कान कूड़ी, कंहिं बि पीर पैगंबर ॾाढ़ी कान कूड़ी। पीर मां मुराद रस्मी न आहे। अब पीर मां मुराद रस्मी पीर न। अॼु नालो छा आहे? पीर। ॾाढ़ी कूड़ी पई आहे। न न, उहो पीर मां नथो चवां, मां उहो पीर थो चवां बौजादा जेको सही माना में महबूब मोहम्मद करीम जो नाइब हुजे, जंहिंजी सूरत ॾिस त मुहम्मदी शक्ल यादि अचे, जेको रसूलुल्लाह जे तरीक़े पाक ते तो असांखे हलाइण जी कोशिश कराए। मुंहिंजा अदा कुझु सुधरो, कुझु पाण में इनकलाब पैदा कयो, कुझु पाण में अमली ज़िंदगी पैदा कयो। परे खां को ॾिसे त सम्झ में अचे त वाकई आशिक़े रसूल थो अचे। इहे न हुजे, नाराज़ न थिजो, कावड़ न कजो। जे कावड़ जो त मूंखे न घुराइजो, अहिड़ी शकिल न ठाहियो जो परे खां ॾिसी माण्हू ईअं न सम्झे त अलाए प्रभु मल थो अचे, अलाए मुस्लमान थो अचे। टिल्लू मल वारी शक्ल न ठाहियो, मुसलमान वारी सूरत ठाहियो। काफरन वारी सूरत न ठाहियो, मुसलमान वारी सूरत ठाहियो। हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, नबी करीम जे ज़माने में हुजूर जी ख़िदमत में ईरान जो हिकिड़ो वफ़द आयो आहे। हुजूर करीम जे जमल आॾो वेठो, हदीस पाक में ईंदो आहे, हुननि जूं ॾाढ़ियूं कूड़लूं हुयूं, हुननि जूं मुछूं तमामु वॾियूं हुयूं। नबी पाक जे आॾो अची वेठा। हुजूर करीम अलैहिस्सलाम फरमाया त हीअ शकिल छो ठाही अथव? हीअ शकिल छो ठाही अथव? याने ॾाढ़ियूं कूड़ाए, मुछूं वॾियूं छॾियूं अथव, छो? उन्हनि चयोसीं असांजो जेको बादशाह आहे उहो ईअं कंदो आहे, असांखे उन ईअं हुकुम कयो। मजूसी हा, मजूसनि जो तरीक़ो आहे ॾाढ़ी कूड़ाइण ऐं मुछूं रखण। ऐं अल्लाह जा रसूल, असांजो जेको बादशाह हुआ उहो ईअं कंदो आहे ऐं उन असांखे हुकुम कयो आहे। बुखारी शरीफ जी हदीस पाक आहे, ॿियनि किताबनि में लिखी पई आहे त नबी पाक अलैहिस्सलाम ॿई हथ मुबारक हीअं पंहिंजे मुंहं मुबारक ते घुमाए पाण फरमायूं, अव्हां खे बादशाह थो चवे मुछूं रखो, ॾाढ़ियूं कूड़ायो। मुंहिंजे रब्बुल आलमीन मूंखे चयो आहे त मुछूं कटियो, ॾाढ़ी रखो। कंहिं चयो आहे अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन। वो रब करीम जल जलालहु मन वालू जेको हाकिमन जो भी हाकिम आहे। नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, ओ मजूसियो, तव्हां जे बादशाह तव्हां खे मुछुन रखाइण ऐं ॾाढ़ी कूड़ण जो हुकुम कयो आहे। मुंहिंजे रब करीम जी ज़ात बाबरकात मूंखे हुकुम कयो आहे त मां ॾाढ़ी खे रखां ऐं मुछूं कटायां। इहो मसइलो थोरो सम्झाए छॾे। मुछूं
कटाया छा कया सही लफ्ज़ा कस शवारिब वाफुल्लहा मुछूं कटियो ऐं दाढ़ी रखो पर इए न त दाढ़ी रखो ऐं मुछूं पटियो पटियो न कटियो समझो था थोरो समझो वरी ॻाल्हायो छा सही कटियो पटियो न महबूब सुबहानी कुतुब रब्बानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी गौस समदानी शहबाज लामकानी सभई जो रहमतुल्लाह अलैह उन्हनि फरमायो आहे जेको शख्स मुछ खे कूड़े थो ऐं दाढ़ी रखे थो पर मुछ खे कूड़े थो पियो छॾे उहो शख्स ॼण पंहिंजो नक पाण थो वढे छॾे समझ में ॻाल्हि आई मुछ खे कटणो माना पंहिंजा वार साम्हूं चपन वारा हेठ मुंह ॾे सिधा करे पोइ जेके चपन जे साम्हूं वात जे हिसे ताईं थियनि उहे कटे छॾिजनि समझो था न सही लेकिन पटणो नाहे पाकी नाहे घुमाइणी मनो कई आहे बुजुर्गनि असांजे अॼुकल्ह आम तरह सां माण्हुनि वरी इहो फैशन बि ठाहियो आहे ॾाढी अल्हम्दुलिल्लाह रखंदा आहिनि मां उहे सुन्नत आहे सुठी ॻाल्हि आहे पर मुछनि सां अहिड़ी हालत था कनि जो ख़ुदा पियो पनाह ॾे शक्लियूं ख़राब कयो छॾनि इहा बि शरीयत पाक जे अंदरि मनो आहे इस्लाम असांजो एतदाल पसंदि आहे इस्लाम उहो ॾस्तो ॾिए जेको प्यारे हबीब पाक जे ज़ात बाबरकात इंसानी फितरत मुताबिक़ ॾसियो आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असांखे सही नमूने सां सुन्नत ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए मसइलो आहे शरीयत पाक जो त जेकॾहिं इंसान जी सलवार समझो था न बाबा भेड़ीअ खां हेठा भेड़ीअ खां या गोॾा भेड़ी खां हेठा नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाए था वैलुन लिल आकाब जंहिं भेड़ी ढकी उन जी नमाज़ त मकरूह थींदसी कान वाजिबुल इयादत थी वई मोटाइण जहिड़ी थी वई पर अल्लाह जे हबीब फरमाए त इहे भेड़ियूं इहे पेर क़यामत में वैल वादीअ में सड़ंदा जहन्नम जे हवाले कया वेंदा छो त मुतकब्बरीन जी निशानी आहे सलवार भेड़ी खां मथे हुजे मुजादा भेड़ी खां माना रुगो भेड़ी ज़ाहिर हुजे बाक़ी हेठ हुजे सही नमूने सां ढकल हुजे हिकिड़ो तव्हांखे लतीफ़ो ॿुधायां काज़ी साहब हो कांच ठहरायई कांच कुदरत ख़ुदा जी भेड़ी खां वॾी थी वियसि शरीयत जो साहिब भेड़ी ढकजी वई 4 आङुर कांच थी पई वॾी दिल में सोची माण्हू खे चवां त तव्हां कांचूं सोलियूं कयो शरीयत जा फैसला कया मूं वारी कांच त वॾी आहे या कटणु खपे ज़ाल खे चई त महिरबानी करे हिन जा 4 आङुर पांचो कटे ओटी वराए टंग जा त सुबुह कोरट में पाए वेंदुसि माई चो मां थकल सॼो ॾींहुं पचाई त मानी महिमान आया हा माखो कमु कोन थींदो थुप जवाब शुक्र जो अञा उन ज़माने में माइन जी हुकूमत कान आई अॼुकल्ह जेकॾहिं माइन वारी हुकूमत में को कुछ है तो ख़बर त पएसि कुछ चवंदा हो बासियो त सही तव्हांजी मर्ज़ी ओ मुंहिंजा दा ओ मुंहिंजा भाउ ओ मुंहिंजा दोस्त माई खे टुकड़ो जवाब कि हाणे छा कयां नो खे चई पुट 4 आङुर पांचो कटे ॿियो त ओटी वराए रखजां हाणे सस जो हाल हुयो त नो वरी कहिड़ी सलचणी हूंदी उन चयो चाचा मूं बि घणा ई कपिड़ा धोता आहिनि तुंहिंजे पुट जा घर जा बचनि जा ऐं थकल आहे मूंखां कमु न पुॼे कुआरी न्याणी हस वरी धीउ खे चई अम्मा वारो करे मुंहिंजी कांच जा 4 आङुर पांचो कटे ओटी वराए टंगे रखजां सुबुह कोरट में पाए वेंदुसि हाणे त जहिड़ा कांव तहिड़ा बच्चा घर जी ॿोली हिका होवे धीअ बि न चुप जवाब काज़ी साहब थियो मजबूर कांच टंगे सुतो च ॾिठो वेंदो सुबुह वरसर खणी वेंदुसि
सोमाणी थी ज़ाल के दिल में ख्याल पैदा थियो त अल्लाह सही मुखा पुछंदो वर्रा मुंहिंजो मुड़सु आहे हिन जो चवण न कंदसि खुदा नाराज़ थींदो। आधी रात जो या सोमाणी जो ॾीओ ॿारे कैंची खणी 4 आंगुर पांचो कटे ओटी वराए सिबी रखी छॾी। जंहिंमहिल थी आधी रात वरी नूह खे ख्याल आयो त चाचे चयो हो कम क़िस्मत सां मूं ॾिनो मांसि जवाब। उन वरी बत्ती ॿार हुनखे ख़बर ई कान त ससु बि कमु करे छॾियो आहे। हुन बि वरी 4 आंगुर कटे वरी ख़ैर जो ओटी वराए टंगे छॾियो। जंहिंमहिल थियो पोयों असुर त मन धीअ खे ख़्याल थियो त बाबे चयो हो कम क़िस्मत सां सो कोन कयुमि, हाणे इहो त कमु कयां। हुन वरी छा कजो, हुन बि 4 आंगुर कटे वरी ओटी वराए टंगे छॾियईं। सुबुह जो कादी साहब कांच पाए त गोॾे ते बीठी आहे ख़ैर जो। हाणे त लाड़काणे वारा मूंखे ॿुधायो त कटणी घणी हुई, ॾाढे ॻाल्हायो, घणी कटणी अबा ऐं कटजी घणा वई ईअं न साईं। अॼुकल्ह जे वहाबनि बि मुछनि सां काज़ी वारी कांच जो कमु कयो अथव। नबी करीम फरमान कसो शवारब, मुछूं कटायो, हे था चवनि पटायो। अब समझो था है न, मसलक अहले सुन्नत व जमात में इस्लाम जे तरीक़े में मुछ खे कटणो आ, पटणो ना है, वढणो आ, कूड़णो ना है। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइन था कसु शवारिब वाफुल्लहा, मुछन खे कटायो ऐं ॾाढ़नि खे वधायो। अल्लाह जे हबीब पाक जी सुन्नत आ। मुसलमानों मां तव्हां खे पहिरीं अर्ज़ कयो आ, आशिक़ रसूल थी ॾेखारियो, हबीब जे सुन्नतुनि ते अमल कयो, इंशा अल्लाह ताला खुदा जी ज़ात तव्हां जा असांजा बेड़ा पार फरमाईंदो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊका, ऐ प्यारा हबीब जन पंहिंजे नफ़्सन ते ज़ुल्म कयो आ, उनखे तूं प्यारा हबीब पाक चई ॿुधा त तूं महबूब मुहम्मद करीम जे दर ते अचनि। कंहिं वटि अचनि, चओ रसूलुल्लाह वटि। हाणे वरी पंहिंजे असुल मौज़ूअ ते मोटी अचो, क़ुरान अल्लाह जो सचो किताब। चओ क़ुरान अल्लाह जो। तव्हां असां मुसलमान आहियूं, असांजो अक़ीदो आहे, असांजो ईमान आहे त क़ुरान मुकम्मिल आहे। चओ क़ुरान, ॾाढे चओ क़ुरान, या क़ुरान में को फेर फार बि आहे? जी अल्लाह जे हबीब ते नाज़िल थियो साॻियो ई आहे न सही। हाणे जेके ज़ोरी मुसलमान सॾाइनि था, ज़ोरी मां मुंड में चयो आहे, ज़ोरी मुसलमान सॾाइनि था, असीं ऐं तव्हीं अल्हम्दुलिल्लाह मुसलमान आहियूं, ऐं हो ज़ोरी मुसलमान सॾाईंदा आहिनि। उन्हनि जो अक़ीदो आहे त जेको क़ुरान मौजूद आहे, इहो मौजूद क़ुरान सचो न आहे। मौजूद क़ुरान सचो न आहे। छो? चई इन्ही कुरान पाक में कुल्लहू 90,000 आयतूं। घणियूं सही? ॾाढे ॻाल्हायो। 90,000 आयतूं। हाणे मौजूदा जेको कुरान आहे उनमें हन 6,666। समझो था अलाए न? 6,666। उन्हनि जे किताबनि में कन रिवायतनि में ईंदो आहे त न 90 न हूं बल्कि 70,000। हलो सही भला 70 ई हुननि जी ॻाल्हि मञो त हाणे बाक़ी घणियूं हन? 6,600। ॿियो काॾे हो? चई ॿियो हिननि फेराए छॾियो। उन में अलीअ जी खिलाफ़त लिखियल हुई, इमामनि जा नाला,
कुछ कुरैशन जा नाला हा, कुछ मुनाफिकन जा नाला हा, कुछ नऊज़ बिल्लाह माज़ अल्लाह हबीब जा जेके असहाब सॾजन था, जेके तव्हां सां चवंदा हूं सच्चा हन, बकौल हुननि जे त उन्हनि जी हुन में गिला लिखियल ही। पोइ हुन जरी ग़लबो कयो, कुर्सीअ ते वेही रहिया ज़ोरी, तमल अल्लाह जे महबूब जे क़ुरान आंदल में फेर फार करे छॾियऊं। ऐं सचो क़ुरान असली जेको हो सो हज़रत अली वटि हुयो। हज़रत अली पंहिंजे घर में लिकाए छॾियो। अलीअ साईं इमाम हसन खे ॾिनो, इमाम हसन इमाम हुसैन खे ॾिनो, इमाम हुसैन इमाम ज़ैनुल आबिदीन खे ॾिनो, इमाम ज़ैनुल आबिदीन इमाम मोहम्मद बाक़र खे ॾिनो, इमाम मोहम्मद बाक़र इमाम जाफ़र सादिक खे ॾिनो, इमाम जाफ़र सादिक इमाम अली रज़ा खे ॾिनो, इमाम अली रज़ा इमाम हसन अस्करी खे ॾिनो, इमाम हसन अस्करी हज़रत इमाम अली तकी खे ॾिनो, हज़रत इमाम अली तकी हज़रत इमाम अली नकी खे ॾिनो, हज़रत इमाम अली नकी रहमतुल्लाह अलैह खां बाद हलंदे हलंदे इहो हज़रत इमाम महदी वटि आयो। ऐं इमाम महदी दुश्मन जे भव खां उहो क़ुरान खणी गार में लिकी वेही रहियो आ। 313 पक्का हिमायती शिये मज़हब जा जरी हज़रत इमाम महदी जा मुरीद ईंदा 313 तॾहिं इमाम महदी क़ुरान खणी मैदान में ईंदो। तेसी ताईं न को असली क़ुरान आहे, न को असली ईमान आहे, न को असली दीन आहे। ही जेको आहे सब नकुली आ। मौजूदा कुरान भी माज़ अल्लाह गलत आ। असली कुरान नबी वारो अली जे मार्फत जेको 12 इमामन ता हली इमाम महदी ताईं पहुतो आ। इहो इमाम महदी गार में रखियो वेठो आ। ऐं कॾहिं आणींदो जॾहिं 313 पक्का शिया ईंदा। मां तव्हां खां पुछां थो अबा, ये जेके फिक़ह जाफरी वारा चवनि था असां हज़ारे आहियूं, लखे आहियूं, एतिरे क़दुर जो विढ़ी 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 पंहिंजी फिक़ह बि धार कराए छॾियऊं। तव्हां अॻे ॾिसंदा हुयो दीनियात जेका हूंदी हुई सा स्कूलनि में साॻी पढ़ाई वेंदी हुई। हिननि शोर करे गोड़ करे बाबा दीनियात असांजी जुदा कयो, माना पंहिंजो पाण खे मुस्लमान खां जुदा कयूं त जेका मुस्लमान दीनियात पढ़ंदा हुआ उहा न पढ़ंदासीं, असांजी धार फिक़ह जाफरी वारी कयो। सदन खां वठी करे जेका दीनियात पढ़ंदा आया उन जो इनकार कयूं। सही सिधी ॻाल्हि आहे त असांखे मुस्लमान वारी दीनियात न खपे। हाणे जेके हज़ारे हन लखे हन पाण खे लखे सॾनि था पिया, तव्हांजी माना इहे अञा पक्का न आहिनि। छो त बकौल शीयन जे किताब में लिखियल आहे जंहिंजो नालो आहे उसूल काफ़ी या हक़ुल यकीन। उन सभिनी लिखियो आहे त इमाम महदी जे अचण जी निशानी आहे। ॿियूं बि निशानियूं आहिनि पर इहा बि निशानी आहे जॾहिं 313 पक्का शिया मैदान में हूंदा, दुनिया जे तख़्ते ते ईंदा। इमाम महदी चवंदो हाणे मुंहिंजो लश्कर आयो आहे, हाणे मैदान में अचां। पोइ ईंदो ऐं असली क़ुरान खणी ईंदो। तव्हांजी माना इमाम महदी त अञा कोन आयो आहे न? आयो आहे छा? ॾाढे ॿुधायो आयो आहे छा? 3 महीना खन थींदा। मां अख़बार में पढ़ियो हो त खैरपुर में हिकिड़े टांगे वारे दावा कई त मां इमाम महदी आहियां। डीसीअ कई हिम्मत आई इस जेल में। दावा कई त मां इमाम महदी आहियां। पोइ वरी ख़बर पई त हमराह जो दिमाग़ ख़राब हो, को चरस जो सूटो हयईं घणो, दिमाग़ ते बि चढ़ी चई मां हाणे इमाम महदी थी वियो आहियां। ओ मुंहिंजा अदा लाड़काणे में त इमाम महदी ज़ाहिर कोन थियो आहे न। ॾाढे ॻाल्हायो, ख़ुदा बचाईंदो। अचो आमीन। इमाम महदी जिथे अचणो आहे उते ईंदो। हाणे तव्हांजी माना इमाम महदी त अञा कोन आयो आहे। तव्हांजी माना नतीजो छा निकितो त 313 शिया अञा पक्का न आहिनि। हे जेके आहिनि से सभु बकौल पंहिंजे कूड़ा आहिनि, अञा पंहिंजे मज़हब ते ई सच्चा न आहिनि। जो सच्चा हुजनि हा 313 ते इमाम साहब अची वञे हा, पर असांजो ईमान ईअं न आहे। क़ुरान ईअं नथो चवे, हदीस ईअं नथी चवे, पूरो आलम इस्लाम ईअं नथो चवे। इस्लाम ईअं थो चवे त जेको क़ुरान जिब्रील मुस्तफ़ा ते नाज़िल कयो उहो अॼु बि मौजूद आहे, क़यामत ताईं मौजूद हूंदो।
हाओ या न ॾाढे ॻाल्हि है। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पांजे पाक कलाम में फरमायो नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहू लहाफ़िज़ून। रब्बुल आलमीन जल जलालहु मन वालू पांजे पाक कलाम में फरमायो त कुरान के नाज़िल कयो मां रब्बा, उन जी हिफाज़त भी करण वारो मां रब्बुल आलमीन आहियां। अल्लाह जी ज़ात बाबरकात चवे तो कुरान जो मुहाफ़िज़ मां आहियां। वो जो को मुहाफ़िज़ मां रब आहियां त मुझे हिफाज़त में कंहिंखे ताक़त नाहे जो कुरान में फेर फार करे। कुरान में फेर फार थींदो ॾाढे ॻाल्हायो। बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा। है कौले मोहम्मद कौले खुदा फरमान न बदला जाएगा। अल्लाह जो कुरान कोन बदलबो। सभई जो अल्लाह जो कुरान कोन बदलबो। न को बदलियो आहे न को बदलबो। को हुन में फर्क न आयो आहे न को ईंदो। ऐं जेके चवनि था मआज़ अल्लाह मआज़ अल्लाह मआज़ अल्लाह त कुरान शरीफ़ में फेर फार अची वई आहे। मौजूदा कुरान मआज़ अल्लाह ग़लत आहे। असली कुरान इमाम महदी वटा। मां नथो चवां ऐं लाड़काणे वारो इनखे हथरादू मुस्लमान चइबो या सचो मुस्लमान? ज़ाहिर चओ छा चइबो उनखे? भली हथरादू पाण खे चवनि पर मुस्लमान न आहिनि। नंबर 2 ॿी ॻाल्हि ॿुधिजो, ज़रा गौर सां ॿुधिजो, गौर कजो। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु अमन वालो जे प्यारे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात चओ आखिरी नबी आहे। ज़ोर सां चओ, ॾाढे चओ।